को खबर पा अब ना गुरु संदोन बाहर फूकू नहीं दो फरहा दो पियो चाहो तो थींदो बजने बिर में लंदो तो सिधो थी को अब हवया ना हिते भली सा फूकू न्यू हिते भली सी पाण के लाचार समझो बजने ने कब्र में लंदा से तेरे सिधो करे संभालीना तो खबर पांदी त छा मुजो मामलो आ छा मुजी हालत आ छा मुजो अल्लाह ते नबी पाक जी साथ फरमायो मां आज खोरन जी हालत लिखी आ ॾाढी बुरी हालत आ ॾाढी गंदी हालत आ ॾाढी किन्नी हालत आ उन्हीं खां बाद मां अॻिते सफ़र शुरू कयो सलात मुंहिंजे सोने ते पढ़ अल्लाह सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारिक वसल्लम अलैहि वरी शो के मदरसा रूहानी तबीब मदनी मुजीब अरबी अजीब जो सफरा फरमाना तुम अक्ल साथ भी हिकड़ी कौम नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह जा मलाइक जहन्नम जे टांडन जा बुक भरियो उन जे वात में का विझ उहे टांटा हिन जे पेट में खड़ खड़ करे लहन पिया पुछां तो जिब्रील ही केरन जे तो कबरा से जेके यतीम जो माल खाईंदा अल्लाह ताला पनाह में रखे खुदा सुने तो इन्नल्लज़ीन याकुलून अमवालल यतामा इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा व सयस्लौन सईरा ऐ मुजा हबीब जेके यतीम जो माल था खाइन ये पंहिंजे पेट में जहन्नम जा टांडा था खाइन ये जल्दी जल्दी जहन्नम में पहुंचंदा नबी फरमात मां ॾिठो त बाक़ी मलाइक क़ुरान पाक जे हुकुम मुताबिक़ उन जे वात में टांडा पिया विझनि उहे खड़ खड़ के उन जे पेट में लहर पई रह पई पई दाग पई कतगरी बी मरीज यतीम उन्हें का वाह काने उन्हें जे मथे ते रुगी रहम जो हथ रखी हदीस में आयो आ जेतरा वार तुझे हथ जे हेठा आईंदा उन्हें बार बार जे बदले तुझा 70 गुनाह रब बख्शे छडींदो सुभान अल्लाह हां एतरी शफ़क़त यतीम जे में बरकत हबीब रहमत बड़ी मांगते हरिस हमें समींदे लींदे निहारा नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक दिसा तो हिकड़ी कौम आहे उन्हनि जी ॾाढी बुरी हालत आहे हेठों चप पेरनि में अचे पियो आहे मथों चप छिके मथे हरायो आहे ज़बान निकिरी पई आहे फहकनि था पिया अहिड़ी त बदबू धप थी निकिरे नऊज़ बिल्लाह जनी हद ई कान्हे का पुछां तो जिब्रील ही केर जेके भला जेके गिला कंदा ऐं हाणे ॾिसो कहिड़ी कचरे में गिला कान्हे हा गॾु खाई बसी चटे उथना हिकु दफ़ाई ईमानी कढीसींसि हिकिड़ो ईअं चवंदो चालाक पुट ऐं पहिरें नंबर जो दयूस आहे जेको कुते खां बि रब्द आहे ख़बर हो न कुते खे टुकुर मिले बि माल वीचारा भितर हणे त मारे वरी लूड़ करे पेर में पवंदसि उन महिल खाई उन महिल किला नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह ताला छल पनाह में रखे हिकिड़े बुज़ुर्ग जो बयान आहे त मां मस्जिद में वेठो आहियां इत्तेफ़ाक़ी ग़लती थी वेंदी आहे मुंहिंजे ज़बान मां को गिला जो जुमिलो निकिरी वियो मैं तो मैं सतो पियो ख्वाब मेरे सामने को मथा मलाक रही आ उन्हें के हाथ में थाली आ उन्हें थाली में कारो गोश्त जो टुकड़ो आ उन्हें दे मथा छुरी रखी आ आए तो बदबूदार दजी हद काने का पुछां तो दे खबर ही छाए की मां तुझे रखने आ खा मुझे न बुधा त छाए एडी थप छो त ते सुवर जो गोश्त अरे मां मुसलमान के खावा के न खा जेका तो गला के आसाने सुवर जे गोश्त खावा ठीक आ इन मुझे प्यारे मदीने में एक दफे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था असहाब किराम गडान ओच तो बदबू आया घप आया असहाब पुछो अला ढूंढ जी आला था जी पर मैं न न कैसे सब जी गिला के उन जे वात जी बदबू आया आओ कुरान जो फैसलो अल्लाह जे कुरान का बच फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनु जतनबू कसीरम मिन ज़न्न इन बाद ज़न्न इस्मुन वला तजस्ससू वला यग़तब बअदुकुम बअदा अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन फकरहतुम ए ईमान वारो हकबे जी गिला न कयो हकबे में बदगुमान न न्यो हकबे जा ए बना गोजो फलान ही फलान न अल्लाह जो कुरान फरमाए हकबे जी गिला न कयो गिला जो मिसाल है पाजे मुअल भा जो गोश्त पटे खाए जे यकीन तां लेकिन न पसंद कंदो जंहिं भाउ जे गोश्त में चक हरण बुरा आहिनि ईअं मुसलमान भाउ जी गिला करण बि बुरी आहे हिकिड़े साईं वेठा आहिनि ॿ छह परे खां बीठा हुजनि हिकिड़े चयो यार ॿिए खे यार पंज हुज़ूर वेठा आहिनि चयो अॼु को गोश्त जो त खाऊं हुननि काम ॼाण गिला कई हुजे आया साईं असांखे गोश्त खारायो हबीब ने फरमाया त मां तव्हांजे दंदनि जे विथनि में ॾिसां पियो त गोश्त जूं ज़रियूं पियूं असां खाधो ई कोन्हे को ख़ुदा जो खाधी आहे पर तव्हां जेका गिला कया असां मुअल भाउ जो गोश्त पटे खाधो आहे उहे गिला जा असरात मां मोहम्मद ॾिसी रहियो आहियां
मुझा भा पंहिंजे कचहरी में पंहिंजे महफ़िल में मुझे महबूब सोने खां पुछो हुजूर फरमाइता त जंहिं मजलिस में मूं ते दुरूद न पढ़ण सां मजलिस बेबरकत आहे, जंहिं मजलिस में अल्लाह जो ज़िक्र सां मजलिस बेबरकत आहे, वेही त क़ुरान जी हिकु आयत पढ़ी वे, दुरूद पढ़ी वे, उथी त इहो थिए अवल आख़िर रहमत ई रहमत हुजे। पर हाणे वेहंदासीं त बि गिला, उथंदासीं त बि गिला। हाँ, हर महल में हर जुमले में गिला लगी पई आहे। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। हिकिड़े बुज़ुर्ग खां पुछऊं त साईं भला हदीस में आयो आहे त ईअं गिला जी धप थी वेंदी हुई, परे खां सभु को सम्झंदो धप पई अचे, पोइ हाणे छो थी अचे? बुज़ुर्ग फरमाया त बा भंगे खे का कुसई धप ईंदी आहे बा, हुन दिमाग़ में वेही वेंदी न, हुनजे मग़ज़ में वेही हुई त हुन जे रखेण लॻो पिया भली ॿिए जे नक खे साड़े फिटो करे त गिलाऊं करे 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 सी नऊज़ बिल्लाह भंगी थी विया। अलाह छा जो जेका बि गिला मग़ज़ जे परवाह ई कान्हे का वॾा टहकर सां यार किथो भई ॾाढी यार कचहरी यार मुड़ुस ठाहू कोन्हे कंहिंजी बि जान न छॾी। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। हबीब फरमात वरी मां अॻिते वियो सुभान। हाणे हिकु अजीब मंज़र मुंहिंजे मुस्तफ़ा करे बयान फरमायो, दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ो उन्हीं महिल बिज छटीन था, उन्हीं महिल फसल तैयार आहे, उन्हीं महिल लाबारा थी विया, अन्न गाहिजी वियो, ॿोरियूं भरियूं खयूं था वञनि। पुछां थो जिब्रील ई केरनि कि भला अल्लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह, ई उहे मर्द मुजाहिदन गाज़ी आहिनि जेके पंहिंजूं मिल्कियत रब जे राह में लुटाईंदा। उन महिल छटींदा, उन महिल फसल तैयार हूंदो आहे। ख़ुदा जे दरबार में देर कान हूंदी आहे। अल्लाह जी ज़ात करीम आहे, रहीम आहे, कंहिं बाने जी नेकी न विञाईंदो आहे, ज़ाहिर न कंदो आहे। पर ख़ैर इन लाइ हुजे त रब राज़ी थिए, नियत मुख़लिस हुजे, सिदाक़त वारी नियत हुजे, बसि पोइ उन माण्हू जे मथां ख़ुदा जो करम ई करम हूंदो आहे, रहम ई रहम। हबीब फरमाया हाणे मां ॿिए आसमान खे ॾिठो जो दरवाज़ो जिब्रील खड़कायो, साॼो साॻियो मन केरु? जिब्रील गॾु केरु अथई? मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दरवाज़ो खुलियो आहे, असां ॿिए आसमान ते जो कदम रखियमि निहारिया त सुभान अल्लाह, अल्लाह जा प्यारा नबी ॿ वेठा आहिनि, हिकु हज़रत ईसा ॿियो हज़रत यहया। ॿिन्ही ते मां सलाम अलैकुम चयो आहे, वरी टे आसमान ते वियो आहे, दरवाज़ो खड़काई, दर खुलियो आहे, टे आसमान ते जो चढ़ां त सुभान अल्लाह, अल्लाह जो प्यारो नबी हज़रत यूसुफ सुनो वेठो आहे। हज़रत हाँ ज़बरदस्त हसीन जमील नबी, एॾो सुहिणो पैगंबर जो मिस्र जे मुल्क में कात थो करे, माण्हुनि खे चई ॼण छा कयो अन कोन्हे को कि महिरबानी करे अल्लाह जे प्यारे दुआ घुरी आहे। अल्लाह ताला फरमाया त मुंहिंजा प्यारा यूसुफ तूं हलंदो त मुंहं ते कपिड़ो ॾेई निकाह भरंदो आहे, ऐलान करे छॾ सुबुह जो पंहिंजे मुंहं तां कपिड़ो लाहे, जंहिं तुंहिंजो दीदार कयो तंहिंखे 6 महीना बुख न लॻंदी। जेते फसल लहे तेते द्रव ई द्रव में हूंदा। हीअ बा कंहिंजी बुख लथी जंहिं यूसुफ खे ॾिठो, पर इहा बुख लथी दुनिया जी। हिकु शाइर बयान फरमायो सुभान अल्लाह, जे तो यूसुफ जे ॾिसण जे करे छा लथी दुनिया जी बुख। फरमाए तो 3 महीने खलक तरजी देख यूसुफ किनानी, पर जिन्हा मोहम्मद अरबी ॾिठा वो तो रज गए दोनों जहानी। यूसुफ जे ॾिसण वारे जी दुनिया जी बुख लथी हुई, पर जे मुंहिंजे सुहिणे खे ॾिठो त ॿई जहान आबाद थी विया। हज़रत नबी पाक जी ज़ात बरकात फरमाया मां यूसुफ खे ॾिठो आहे, अस्सलाम अलैकुम चयो आहे, हज़रत यूसुफ खां मथे मां हलियो आहे। हाणे 4थों आसमान आयो, दरवाज़ो खड़कायो आहे, जिब्रील मथे हलियो, मां बि मथे वियुसि, वञा त हज़रत इदरीस वेठो आहे 5 आसमान ते, हज़रत हारून मिलियो आहे 6 आसमान ते, हज़रत मूसा मिलियो आहे 7 आसमान ते, हज़रत इब्राहिम मिलियो, हज़रत इब्राहिम सलात मुंहिंजे हबीब ते मोहब्बत अल्लाह सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लम व सल्ली अलैहि वरी शो के मोहब्बत आदो फरमाए तो 7 आसमान ते हज़रत इब्राहिम बैतुल मामूर मलाइकनि जो काबो आहे, जेको हिन काबे जे बराबर आहे। जेकर न उहो काबो लही पवे त उन जी भित हिन काबे जे भित ते रखी वञे, अहिड़ो सिधो रखियल आहे। साईं फरमाया मां बैतुल मामूर में रहा, मलाइक वेठा हुजनि। जिब्रील चयो साईं हेठि नबियनि खे निमाज़ पढ़ाई, अॼु असां मलाइकनि खे निमाज़ पढ़ा। जिब्रील बांग चई आहे, महबूबनि इमामत कराई आहे, मलाइकनि जो बि इमाम आहे, नबियनि जो बि इमाम आहे। हाणे
सते आसमान ते बैतुल मामूर खां मथे जो हलाइण सिदरतुल मुंतहा जो वण सिदरती माना बेर मुंतहा माना जिते हली छे होते मखलूक जे अमल जो छे मखलूक जे रफ्तार जो छे मलाइकन जे परवाह जो छे हली हली सिदरत ते बीही रहंदा आहिनि मथे कंहिंखे कुवत कान्हे का हबीब मथे था रवाना थियनि जिब्रील बीही रहियो फरमाया जिब्रील असी हाज़ल मकाम यतरुकुल खलील खलीलहू हिन जाइ ते यार यार खे छॾींदो अध में यारी न छिनबी आहे जे तोखे लाओ त न हो त अन मिलतन अल्लाह तरक़्तु बिन्नूर जे हिन आंगुर जे चोटी बराबर मथे हला त सरा मां सरी वञा मुझी जा काने हां तू जाने तुने खुदा जाने हज़रत नबी पाक जी साहब बरकात के मथे घुराया जो बार बार ता मथे जो हां रफ़रत जी सवारी आई आलीशान सवारी वींदे वींदे सिदरतुल मुंतहा का अर्श मौला ताईं अजीब सफर विच ते फरमाइंदा पर मैदान आयो हिकमा ई अकेला महसूस किया वहशत महसूस किया अकेला तो पाण के समझा परेशान हाल में आया ओ तो सद तो किसिया मोहम्मद फ इन रब्बक यसली ओ महबूब भी तो जो रब सलाह तो पड़े समय तो हुक्म खुदा जो पर आवाज हुजे अबू बकर सिद्दीक जो जमिया अल्लाह हिते सिद्दीक ठायो हुक्म मिले तो महबूब सिद्दीक ते कोन्हे को इहो मु कुदरत वारे जो हुक्म आहे पर तोखे अबू बकर जे लहजे में ॿुधायो अथऊं छो त अबू बकर जो आवाज़ तो महबूब खे वणंदो आहे हबीब अली ज़ात बरकत फरमायो मां अॻिते जो अर्श मौला आयो अर्श जे मथां साईं कदम रखिया आहिनि उनखे लिखनि था पिया त मसकल अर्श बिअज़यालिही त साईं कदम था रखनि त अर्श मुंहिंजे महबूब जे जुबे जे दामन में चंबड़ी पियो आहे दीदार जे लाइ कबिला आस्ते हल आस्ते कदम खण त तो सुने जो दीदार करे ढह कयूं सलाह करो सभी सलाह करो अल्लाह सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिही व सहाबिही व अहल बैती व बारिक वसल्लम अलैहि बड़ी शौक़ है मोहब्बत चमड़ी थो पई या रसूल अल्लाह हमारे दस्ते तमन्ना की लाज भी रखना सही मुंह बतुर विधवा मुझे भी लज रख जा हमारे दस्ते तमन्ना की लाज भी रखना पड़े हुए तो सरे रह गुजार हम भी हैं अब हिकिड़ो माण्हू वञे थो एसपी साहब जे ऑफिस में हुनखे सुञाणे थो एसपी साहब वास्तो आहे अलाह ॾिठो फ़क़ीर आहे मुंहिंजो को ग़रीब मिस्कीन बीठो हुजे जैसे मारो करे मुआई दरखास्त खयो वञा अब थींदो आहे न ये ॻाल्हि सभिनी चयो त हे रब्बुल कोन में तो सुनो मोहम्मद तो वञे त के दरखास्त हुजे त खयो वञे अर्श तो अर्ज करे आका के हमारे दस्ते तमन्ना की लाज भी रखना बड़े हुए तो सरे रह गुजार हम भी हैं आका इनामदार असी में अर्ज गुजार हैं कहीं फरमायो जरा मां जिब्रील खां छिनसे त जिब्रील खे चम जिब्रील हल्ला कम न हाजत न जिब्रील को कम कार हुजे त का हाजत हुजे त का दरखास्त हुजे त दे त रब जे दरबार मंजूर कराए त जिब्रील कहिड़ी दरखास्त ॾिनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि युजीज़नी रब खां साल कजा मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजा पर पुलिस ते विछाया त तुंहिंजी उम्मत सलामती सां रखी रहे जिब्रील जो सार ने कहा सल्लल्लाहु अलैहि युजीज़नी अन अबसुत जनाहि अला सिरात li ummatik hatta yajuzu अलैहि मां पंहिंजा पर विछा मुंहिंजी उम्मत सलामती सां रखी वञे इहा बि दरख़्वास्त अर्श खां साईं मथे अला टे सॾ उधर या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उधर या अहमद उधर या खैरल बरिया ए मोहम्मद वेझो ए अहमद वेझो ए मखलूक में भला वेझो साईं हो सॾ थींदा मां वेझो थी वियुसि क़ुरान तो में सुमदना फतदल्ला वकान काब कौसैन औ अदना तंहिंखां पोइ वेझो छो पोइ अञा बि वेझो छो पोइ ॿ कमाणू पाण मिला इन जे विच में जेका हद इहा छा इन खां बि वधीक वेझो छो जॾहिं ख़ुदा जे दरबार में पहुता आहिनि अल्लाह अजीब राज थियो अब ॿाहिरां कोई ईंदो आहे त तोहफ़ो आणींदो आहे न ॻाल्हाए हितां ईंदा आहियो पाकिस्तान या कराची लहंदे कोन जे माट पासोरी में लाख रुपया ॾेई ख़बर बोसकी घणी आंदी अथई यार ख़त लिखे मां टेप घणा आंदा अथई भला रंगीन टीवी आंदी इहा ईअं अची आंदी अथई मां पुछंदा न ॻाल्हायो ईअं मुश्किल आहे जो केरु चए त मुंहिंजे लाइ सलाम पढ़ी हुई अगरि मुंहिंजे लाइ का दुआ घुरी बेतुल्ला शरीफ़ मुंहिंजे लाइ अर्ज़ु कई महबूब जे हर में न देखो लिखे मैं आप भी कुछ बेकार है जो खाना खाना बंद कयो हिते खत जो पाको हूंदो आहे ही बाण हिते मुड़ुसनि जा सो हथ फटी था पवनि घणी तो बहार पाए त हाली लहन न त हुन लिखे त सॼो सऊदी जे हुकूमत न ॿुधाए गोरी न हुजनि आज्ञा ते की बि खणोसि था पाण लख वारी छॾाईंदुसि नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह शल पनाह में रखे आमीन चओ साईं जो मथे
पिया हुकुम जो महबूब छा तो थई अत्तहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात ये हबीबन न्याज इन वरत पेश की तहियात बाजे के बात है बातों कई वजन तई बात बाजे का बदन सा बात मुझे का माली बात कई वने सलवात बाजे का बदन ये बात कई वने मुझे मौला माली बदनी कौली सबे बातों तो अल्लाह वो हबीबर पेश कयो तो खुदा सा तो जितने तो सांदात मां भी ट्रे अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू ऐ नबी तो ते सलाम तो ते अल्लाह जी रहमत ऐ अल्लाह जो बरकत हे बिछात्रे जरा खुदा तो समय तो ते सलाम तो मुझे महबूब पाजे उम्मत के उत्ते बिना सारे फरमाइन तो सलाम अलैना व अला इबादिल्लाह सालिहीन मौला मौला असाते भी सलाम पर तो अल्लाह दे बारन ते भी सलाम एक सालिहीन ने कतीना हबीबर से भी याद फरमाया हजरत शाह साहब ने जुमले के सोचे हम फरमाया तो कोई आया के तेरा माझी मणियादार जने गुनाह बाहर गायो ये सारी सब जमार कई नबी दुनिया ते आया जने सजी जमार अल्लाह जे दीन जी दावत पे भी जने गुनाह बाहर गायो ये सारी सब जमार पर न सभनी जे सरदार जी ओते पहरिया हुई पचार आ मथा हूं मंगना चढ़ी दर द्वार तोखे घोट घुरायो खिलवत लाए कंघार अत्तहियात लिल्लाह व सलावत व तय्यिबात या खुली तीखी कार खुले रखा चाहिए पर्दे को रखते हिजाब ही रखते अत्तहियात लिल्लाह व सलावत व तय्यिबात या खुली तीखी कार अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू यहां परूड़ जे पचार उसियों में संसार त मुल्क मिलो महबूब के दीदार था हुजूर के रसमत सल गुर